आयो लाल सभई चओ झूलेलाल। हिन जानकारी खे सभिनी सिंधियुनि ताईं पहुचाए झूलेलाल साईंअ जो प्रचार करियो। 6 सवाल जो सही जवाब आहे सी। मिर्ख शाह मुस्लिम अनुयायी हो। सवाल 7, जॾहिं भॻवान झूलेलाल संत पुॻर राय खे अठनिधि ऐं नवनिधि जो वरदान ॾिनो तॾहिं संत पुॻर राय जी उमिरि केतिरी हुई? ए 10 साल, बी 25 साल, सी 75 साल, डी 13.5 साल।